सॼी सिंध में आबादगार तंज़ीमूं शुगर मिलनि जे चालू थियण लाइ एहतजाज करे रहियूं आहिनि, पर सरकार निंड सुतल आहे ॼण कमंद जो मसइलो सिर्फ़ु आबादगारनि जो मसइलो हुजे। पर खेसि इहा सुध न आहे त कमंद जे फसल सां हिन सूबे जे लखे माण्हुनि जो रोज़गार बि ॻंढियलु आहे त कमंद जी फसल सां भरियल ज़मीनूं ख़ाली थींदियूं त आबादगार कणक बि पोखी सघंदा। सिंध में आबादगारनि जो एहतजाज इको पहिरियों साल न आहे। हर साल हिन रवायत खे पाणी ॾिनो वञे थो ऐं नेठि हिणनि ऐं ॾाढनि जे हिन जहिड़े में शुगर मिल माफ़िया आबादगारनि जी मजबूरी जो फ़ाइदो वठंदे मर्ज़ी सां मिलूं हलाए ऐं मर्ज़ीअ जा अघु ॾिए थी। इन भेरे बि सिंध जूं आबादगार तंज़ीमूं सिंध जे मरणी ज़िलनि में एहतजाज करे रहियूं आहिनि। मसलो हर साल वांगुरु आहे। अक्टूबर अचे थो, आबादगारनि लाइ जहिड़ो करबला थियो वञे, महरुम थियो वञे हेॾो असांजी उहा ई पिट आहे। हर अक्टूबर में असीं हुकूमत ते ज़ोर विझूं था त महिरबानी करे ख़ुदारा शुगर केन एक्ट में जॾहिं लिखियलु आहे त अक्टूबर में मिलूं हलणियूं आहिनि, तव्हां अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो अक्टूबर ख़तमु पियो थिए, नवंबर शुरू पई थिए, अञा ताईं शुगर केन बोर्ड जो इजलास कोन घुरायो वियो आहे, चिमनियूं कोन ॿारियूं वियूं आहिनि ऐं हिननि जो को इरादो नथो लॻे। जॾहिं त तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त 13 रुपया फ़ी किलो ते हिननि खे 5 लख टन खंड ते सब्सिडी ॾिनी आहे जेकी अरबनि रुपयनि में थिए थी। उहा पेट में हड़प करे विया आहिनि पर मिलूं चालू करण लाइ तयारु कोन्हनि। हिकु सादो मुतालबो इहो आहे त कानून जे तहत कमंद जूं जेके शुगर मिलूं अक्टूबर जे महीने में जंहिं लाइ नोटिफिकेशन निकिरणो हो उहो जल्द अज जल्द नोटिफिकेशन कढी ऐं मिलूं चालू कनि। खंड जेका आहे सा 65 खां 70 रुपए में पूरो साल विकी आहे। 2.5 लख टन एक्सपोर्ट करे चुका आहिनि। 15 लखनि टननि जे लाइ सरकार उन्हनि खे 11 रुपया वफ़ाक़ी सरकार खंड जी सब्सिडी ॾेई चुकी आहे। हाणे हिन वक़्तु का वजह न रही आहे त सरकार जेको आहे सो शुगर मिलनि जे चालू थियण जो नोटिफिकेशन न कढे। जीअं त दरसा पे चयो त हद इहा आहे त पोएं साल टमाटो ऐं बसर 10 रुपया ऐं 20 रुपया किलो, अॼु उहो 100 रुपया ऐं 200 रुपया थी वियो आहे। इहा ई साॻी हालत रही त सुभाणे जेको आहे खंड जेका आहे उहा बि 200 रुपया किलो थी वेंदी, आम माण्हू जे पहुच खां ॿाहिरि थी वेंदी। असां गवर्नमेंट खां मुतालबा था कयूं त फौरन शुगर मिलूं हलणु खपनि ऐं आउं सुप्रीम कोर्ट खां अपील थो करां जेका हिननि 6 महीना पहिरीं पासमा वारनि इजाज़त घुरी हुई त असांखे 5 लख टन जी इजाज़त ॾिनी एक्सपोर्ट जी, छो न ॾिनो उन्हनि खे एक्सपोर्ट? तॾहिं न ॾिनो, हाणे ॾिनी अथनि 10 रुपया 70 पैसा फ़ी किलो जी सब्सिडी सां ॾिनी अथनि। अक्टूबर महीनो जी आख़िर थी वई आहे। असां ॾिठो त न कंहिं में मिल चिमनी ॿारी आहे, न गवर्नमेंट जे तरफ़ां उनजो को खुड़को थियो आहे त जेको आहे रेट अनाउंस थिए। असां फ़ौरन मिलूं चालू करण जी घुर करियूं था ऐं रेट घटि में घटि जेको कमांद जो हुजे उहो 200 रुपया हुअणु घुरिजे। छो त काठियुनि जो रेट बि त 400 रुपया आहे न, त जॾहिं हिकिड़ी काठी आहे देवी आहे हुनजो 400 ऐं कमंद जो रेट 200 रुपया आबादगार खे वारो कोन थो खाए। पर असां चऊं था मिनिमम जेको बि आहे उनखे 200 रुपया कयो वञे त घटि में घटि असांखे कुझु ऐं मिलूं चालू कनि त कुझु थिए। तव्हां ॾिठो त पंहिंजो पाणीअ जी शार्टेज आहे। हिन साल एतिरो त पाणी शार्ट हो जो अलाह साईं जेकॾहिं बरसाति न वसाया, बारिशूं न थोरियूं घणियूं पवनि हा त सिंध में इहो कमंद सुकी वञे। मिलूं टाइम ते हलाइजनि ऐं रेट जेको ई ॿुधाइनि पिया त असीं घटि खणंदासीं, गवर्नमेंट रेट खां बि घटि खणंदासीं। असांजो मुतालबो आहे त घटि में घटि कमंद जो रेट 250 रुपया कयो वञे ऐं उन खां पोइ अॻिए महीने जेके बि शाखियुनि जूं विज़िटूं थियूं आहिनि उन में कुझु असां एरिगेशन वारनि इंजीनियरिंग वग़ैरह सां आहियूं राब्ते में आहियूं। जेके मिलूं न हलणु ऐं रेट फिक्स न थियणु, सिंध गवर्नमेंट जेके रेट आहिनि उहे 2 महीना अॻे इशू करनि हा। उन सिलसिले में जेका असां हिते मीटिंग थी इन में तय कयो वियो त हाणे कहिड़ो तरीक़ेकार जेको कजे जो मिलूं नथियूं हलनि ऐं मिल न हणनि, नोटिफिकेशन न इशू थियण जे लाइ उन लाइ अमल तयारु कयो त जेकर मिलूं जो हफ़्ते में या 15 ॾींहंनि में जेकर शेड्यूल न आयो त हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल थींदी। सिंध जी ज़राअत ते अञा शुगर मिल माफ़िया जी तलवार लटकियली आहे त मतां वरी दरिया में पाणी खोट ॼाण आहे। सिंध जे सभ खां वॾे नहरी सरश ते रोड़ी कैनाल में पाणी जी सतह 15,000 क्यूसेक खां 7,000 क्यूसेक ते अची वई आहे ऐं साॻे कैनाल मां निकिरंदड़ नसीर कैनाल में पिणु पाणी जी सतह में 2 फुट लाथ अची वई आहे, जंहिं बाद टंडेलयार जे शाखनि वाटर कोर्सनि ते पाणी चढ़णु बंदि थी वियो आहे। नतीजे तौरु हिन ज़िले में 80,000 एकड़नि ते कणक जो फसल पोखिजी न सघियो आहे। साॻी रीति कमंद, केले ऐं बाग़ जो फसल पिणु सोकिड़े जो शिकार थी रहिया आहिनि। एरिगेशन अमलदारनि मूजिबि हिन साल बर्फ़ न ॻरणु ऐं डैमनि जो न भरिजण सबबि दरिया में पाणी न आहे, जंहिं करे पाणी जी अहिड़ी सुरताल पैदा थी वई आहे।
इरीगेशन अमलदारनि इन ॻाल्हि खे दुरुस्त बि मञूं था त छा ही समूरी सूरतहाल कुझु कलाकनि में थी आहे, जेकॾहिं न त पोइ नंढ सुतल आपाशी खाते अहिड़ी ख़तरनाक सूरतहाल खां अॻु हंगामी क़दम छो न खयां। ऐं कणक जी पोखाई जी मुद में ओचितो जॾहिं पाणी जी लेवल ख़तरनाक हद ताईं घटिजी वई आहे, तॾहिं रुॻो बार लाहिण लाइ पाणी घटि हुजण जा जवाब ॾिना पिया वञनि। नतीजे तौरु फसल न पोखजण सबबि आबादगार परेशानी जो शिकार आहिनि। हींअर जेको पाणी जी शॉर्टेज ही ॿुधाइनि पिया सिंध में, त इहो पाणी जो शॉर्टेज गुज़िरियल 3 महीननि खां वठी जेको हिननि पाणी कोटड़ी बैराज मां डाउन स्ट्रीम में छॾियो, उहो सिर्फ़ु जेको पाणी जेको हिननि छॾियो एग्रीकल्चर सप्लाई जे लाइ कोन छॾियो हुननि इहो पाणी जेको आहे सो बिजली ठाहिण जे लाइ, पावर जनरेशन जे लाइ उहो पाणी छॾियो। सिंध खे 80,000 खां वठी लख क्यूसेक ताईं ख़रीफ़ जे लाइ पाणी खपे। हिननि जेको 2 लख क्यूसेक पाणी सिंध में फ्लो कयो, उहो सिर्फ़ु पावर जनरेशन जे लाइ छॾियो वियो। उन जो सॼो जेको खातो आहे उहो सिंध मां कटियो वियो। पंजाब हालांकि उहो मतिलबु मेजर शेयर होल्डर आहे, उहो उन्हनि मतिलबु सॼो खातो इहो सिंध ते आयो। ऐं ॿी ॻाल्हि, हींअर जेके बि पंहिंजा रिज़र्वर्स आहिनि, मंछर ढंढ आहे, पंहिंजो कींझर ढंढ आहे, इन्हनि खे एज़ अ रिज़र्वर जे बजाए हुननि में खारो पाणी छॾियो थो वञे, साफ़ पाणी जे बजाए हुननि में खारो पाणी छॾियो थो वञे। पंजाब में जेके फ्लड कैनाल्स आहिनि, चश्मा लिंक कैनाल आहे, चश्मा झेलम लिंक कैनाल आहे, उन में उहो बि सिंध जे खाते मां जेको इंडस रिवर आहे उन मां पाणी खयो थो वञे। पाणी जी शॉर्टेज ही 36% ॿुधाइनि पिया, 36% कोन्हे, असल में पाणी जी शॉर्टेज 50% थी वेंदो। सिंध में असां वटि हमेशह पाणी जेको आहे उहा रोटेशन जेका थींदी आहे हिन मौसम, उहा जनवरी जी 15 खां जेको आहे पोइ आहे। पहिरीं जनवरी खां थी वेंदी आहे, पर 15 ताईं पाणी हलंदो आहे। पर हीअ तव्हां हींअर ॾिसो वेठा त हींअर जेको आहे तो पोखी जो टाइम आहे ऐं हींअर कणिक पोखिजे पई, कमांद पोखिजे पियो, त हिन वक़्तु जेको आहे सो पाणी वाह जेको आहे सो बिल्कुलु अध खां बि घटि वहे पियो। ऐं सम्झ खां ॻाल्हि ॿाहिरि आहे त असांजे इरीगेशन या असांजे जेके इदारा आहिनि पाणी जा, उहे छा वेठा कनि ऐं छा मसइलो आहे। न को ज़मींदारनि खे इन्फॉर्म कयो थो वञे, न को ॿुधाए थो वञे। ऐं अॻे साल अॻु में बि जेको आहे सो अहिड़ी मौसम में पाणी खे बंदि कयो वियो, जेको फुल फॉल जो मसइलो थियो, उहो बि हिकिड़ो गर्मियुनि जी सीज़न हुई, जेको तयारु फसल हो आबादगारनि जो, उहो 2 महीना पाणी न अचण जे करे उहो नुक़सानु। पाणी जो इशू त अहिड़ो थी वियो आहे, जेको असां पाण खेड़ियूं ऐं बंदि करे छॾियूं आहिनि। पाणी जेको असांखे खेड़ियल आहे त उहा कणिक नथा छटे सघूं, त पाणी जो हर नसीर कैनाल ऐं रोड़ी कैनाल में बि घटि थी वियो आहे, खेसाना में बि घटि थी वियो आहे, शाखनि में पाणी त बिल्कुलु बंदि थी वियो आहे। त पाणी जो इहो सिलसिलो आहे त पाणी में हींअर त जेको कणिक जो जेको फसल आहे त उहो असां सोचूं पिया त कोन था पोखे। जिते त ट्यूबवेल आहे त कुझु ज़मीनदार उते 2 एकड़ कणिक पोखे सघे थो, जिते ट्यूबवेल पाणी खारा आहिनि त पूरे में पाणी माना कणिक जो नुक़सानु जाम थियो। कणिक जी पोखाई इलाही घटि थी। हींअर कणिक जी पोखाई जो टाइम लॻो पियो आहे। जेकॾहिं कणिक न हूंदी माण्हुनि खे खाइण जे लाइ कमंद जो अघु त कोन था ॾियनि, मिलूं चालू कोन था कनि, ॿियो जेको भाण बुता दवाऊं नकली इस्तेमालु करे असां ज़मींदारनि खे ऐं आबादगारनि खे तबाह करे छॾियो अथनि। रहंदो जेको तो कणिक जो फसल आहे उन जे पोयां पइजी विया आहिनि त बाबा पाणी बंदि करे हिननि खे कणिक न पोखण ॾियूं, त कणिक न हूंदी त माण्हू ग़रीब बुख मरनि। सिंध पंहिंजी बेग तोड़े जाग्राफी लिहाज़ खां हिकु सरसब्ज़ खितो आहे, जंहिंजी घणे भाङे आबादी जो गुज़र ज़राअत सां आहे, पर हुन बावजूदि ज़राअत सां वाॻियल इदारनि जी ज़राअत सां जुट ॾिसी सिंध जी मौजूदा ज़रई हालतुनि ते अफ़सोस करे सघिजे थो। पाणी खोट जे हिन मामले खे जेकॾहिं मुआशी हालतुनि खां ॾिठो वञे त मुस्तक़बिल में अञा ख़तरनाक नतीजा निकिरी सघनि था ऐं कणिक जहिड़ो अहम फसल न पोखजण जी सूरत में सिंध अंदरि खुराक जी उन खोट खे नाहिल इदारा कीअं मुंहुं ॾेई सघंदा, जेकी इदारा सिंध जी ज़राअत जे बचाव में मुकमल तौरु नाकाम विया आहिनि।